ही आहे अहमदाबाद कॉलोनी वार्ड नंबर 2 दर्स रोड। हिते पहिरियां पीर पगार बंगलो हूंदो हो, जिते हाणे प्लाटिंग थी आहे। साम्हूं तव्हां एलिमेंट्री कॉलेज जेको आहे ॾिसी रहिया आहियो। हिन पासे ॾांहुं एलिमेंट्री कॉलेज फॉर गर्ल्स सिंध में सिर्फ़ु 2 कॉलेज आहे, हिकिड़ो खेरपुर में, ॿियो हिते शुरूआती त हाणे काफ़ी ठही चुका आहिनि। हिते हाणे पेट्रोल पंप आहे करायो आहे। हिन खां अलावा चङी इहे असां वञूं पिया जेको आहे सो मोरो खां शाहपुर 8 किलोमीटर परे आहे मोरे खां। दर्स रोड बि चइबो आहे, हिनखे मिठाणी रोड बि चइबो आहे। मोरो जेको सिंध जी दिलि जंहिंखे चयो वेंदो आहे। हितां असां हलूं पिया, गुज़रूं पिया, हिकिड़ो दोस्त आहे मूंसां गॾु। हीअ सिंध जी दिलि शहर मोरो। ऐं हितां हिन पासे साॻे पासे खां गर्ल्स हाई स्कूल आहे मोरे जो अचे थो। मां तव्हांखे ॾेखारियां थो हिन पासे ॾांहुं गर्ल्स हाई स्कूल मोरो। हिते 2-3,000 छोकिरा शागिर्द पढ़नि पियूं। तमामु वॾो स्कूल आहे। सिविल अस्पताल बि हिन रोड ते जेको मिठाणी रोड या दर्स रोड जंहिंखे चए थो, सभई तक़रीबन मेन जेके आहिनि शयूं में अस्पतालूं, स्कूल या कॉलेज हिन रोड ते आहिनि तक़रीबन। हेॾां अस्पताल आहे, सिविल अस्पताल, तालका अस्पताल आहे। इहा जंगह रड़ी आहे, उन करे हे जेके माण्हू पंहिंजो माल विकिरो करण आया आहिनि। तालका हॉस्पिटल आहे मोरे जी। तालका अस्पताल हाणे थोरो वधायो अथनि। मेडिकल सेंटर काफ़ी जेके हिन पासे न हिन रोड ते आहिनि। हीअ मूंसां गॾु साईं मोहम्मद अमीन उस्तादु आहे, मुंहिंजो नंढपण जो दोस्त आहे, उहो मूंसां गॾु आहे। असल में अॼु असां वञूं पिया शाहपुर जान, हुते हॾनि जोड़ जो हकीम जंहिंखे खनि चइजे, कुंभर चइजे, ममताज़ जो ॿुधियो उहो आहे। उन ॾेखां वञूं असां। डॉक्टर आहे, हिन खे दादू चौंक चवंदा आहिनि। दादू चौंक आहे हितां तव्हांजो दादो बि रस्तो वञे थो। दादू चौंक आहे सिर्फ़ु किताब घर मशहूरु। इहे असां मेन रोड जेको पुराणे दौर में मेन रोड हूंदो हुयो, जितां गाॾियूं हाणे बाईपास लॻी वियो आहे मोरे खे, इहो रोड आहे जितां माना इहा आहे जेका प्रेस वारी जेकी अंदरि। इहे हिन पासे तव्हांखे पोस्ट ऑफिस नज़र ईंदी हूंदी। इहा पोस्ट ऑफिस आहे। उन खां पोइ प्यारो साईं आहे हिते मोरे जो मशहूरु प्यारो साईं बाज़ारि आहे। मेन स्कूल मोरो, हीअ मेन स्कूल मोरो। हाणे हाई स्कूल जो आहे, राशिद मोराई हाई स्कूल। हुन खां अलावा इहे तव्हांखे हिन पासे ॾांहुं ख़ासि पासे ॾांहुं जेल रोड जे ॾांहुं जेल आहे। ऐं हेॾां ही शाही बाज़ार, मशहूरु जी मशहूरु शाही बाज़ार। तमामु वॾा दुकान आहिनि। मोरे जी ताज मस्जिद, इहे ताज मस्जिद आहे मोरे जी, तमामु वॾी ताज मस्जिद आहे। अंदरि कॾहिं तव्हांखे हिनजी विज़िट कराईंदासीं। मुख़्तलिफ़ रोड ते हिन पासे आहिनि। हिन ई रोड ते PTCL ऑफिस आहे। PTCL ऑफिस आहे, हुन जो रस्तो आहे। मोरो तमामु बहितरीनु शहर आहे कारोबारी लिहाज़ सां ऐं आबादी लिहाज़ सां तमामु वॾी तरीक़े। हक़ीक़त में ज़िले थियण जो हक़ु हिनखे हुयो, गांधी रोड हुयो, पर सियासी ॻाल्हियुनि जे करे ज़िले जो जेको आहे मुशहरो फेरो थी करे छॾियो। हिन पासे नादरा मोरो जी ऑफिस आहे, नादरा एडमिनिस्ट्रेशन सेंटर आहे।
पेट्रोल पंप तो काफ़ी सुन सिंध बैंक के मोरे में तक़रीबन हर बैंक है तक़रीबन जेके मशहूर बैंकूं आहिनि हर बैंक हिते तव्हांखे मिलंदी हिते कंडियारे जा माण्हू हितां ईंदा आहिनि चवंदा आहिनि फलाणी बैंक असां कंडियारे कान्हे का अठारू छा अरे उहे हितां ईंदा आहिनि कंहिं तालुके में बि उन्हनि बैंकुनि जेतिरियूं हिते मोरे तालुके में आहिनि कचेरो जो मोड़ आहे तव्हां हितां मुड़ी पोइ वरी कचेरो रोड चढ़ंदासीं पोइ तमामु तारीख़ी शहर आहे कचेरे जो करे तव्हांखे हुनजी विज़िट कराईंदासीं वीडियो ठाहे तव्हांखे साईं तव्हां सभु ॻाल्हाईंदा हलो कुझु असांखे ॿुधाईंदा हलो पेट्रोल मेमण जो पेट्रोल आहे माल पीढ़ी पुरानी हूंदी ऑफिस स्टेशन रोड ते बि जेका तमामु शयूं प्राइवेट स्कूल आहे ऐं कॉलेज गर्ल्स कॉलेज जेको आहे उहो नई रोड ते आहे हमारी गर्ल्स कॉलेज आहे छोकिरियुनि जो कॉलेज आहे गर्ल्स कॉलेज आहे अच्छा हिन ई रोड ते वई SDM सब डिविजनल मैजिस्ट्रेट की ऑफिस भी मौजूद है असिस्टेंट कमिश्नर मोरो ऑफिस आहे इनाम या कोई हली हिन पासे ना पुराणो बस स्टैंड लेकिन पुराणी दौर में तो बस सॼे मां त उधारी वेंदी हुनजे लाइ वॾी बस स्टैंड ई हिन में गॾो गॾु कयां आहे नर्सरी आहे सरकारी इदारा जेके सरकारी ऑफिसूं आहिनि रेस्ट हाउस आहे ॿियो बि हिते काफ़ी शयूं आहिनि हे तरफ़ सां रोड सां हलूं पिया तव्हांखे मोरे जूं सिर्फ़ु रोड वारी शयूं पिया ॾेखारियूं अंदरि मोरे में तमामु बहितरीनु जेका सो दरगाहूं बि आहिनि ऐं पुराणे दौर जेके आहिनि सो हिस्टोरिकल या पुराणे जे दौर जी जेकी जाइ बि आहे उहे बि आहिनि तव्हांखे ॾेखारींदासीं उहा ॿाहिरि कढी छॾींदा आहिनि उहा हिते आहे ॾेखारी जामिया मस्जिद गफ़ारिया जामिया मस्जिद गफ़ारिया बाहर खड़ी जो मंजर जेका अंदर हूंदी हाणे ॿाहिरि खड़ी आहिनि पई माण्हू पंहिंजो माल जेको आहे हिते विकिरो कंदा आहिनि ख़रीद कंदा आहिनि के विकिरो कंदा आहिनि कारोबार आगे पीढ़ी ना है पीढ़ी हम बाहर पीढ़ी में दाखिला जी पैसा हूंदा एंग्रो गोदाम आई एंग्रो गोदाम तव्हांजे साम्हूं न जेका सो नासिक हाउसिंग सोसाइटी तमामु बहितरीनु पई ठहे अॼुकल्ह हिन जी तव्हांखे वीडियो ठाहे हलो हिन पासे रख सघी पीढ़ी नज़री ॾींदी पीढ़ी आहे
मोरे में नौ शादी हाल मोरे में शादी हाल शहर में तमाम जे आबादी थी विया माण्हुनि खे शादी या हद करण जे लाइ प्लाटिंग कान्हे का उन करे शादी हाल में रुझान शादी हाल आहे शादी हाल आहे अंडर कंस्ट्रक्शन आहे ठहे पियो वञे परियां बिल्कुलु ठहियो पियो आहे बाईपास ते पहुची आहे मोरे खे जेको बाईपास नंबर 12 ही चौक आहे इहो जेको ॾिसो पिया हीउ चौक आहे बाईपास ॿाहिरि जेको हिकिड़े कराची तरफ़ रस्तो वञे पियो ऐं इहो वरी हितां थींदो हिन पासे इहे सखर ॾे इहा जॻह अचे पई ट्रेलर जेको अचे पियो सखर तरफ़ां अचे पियो ऐं कराची तरफ़ वञे पियो चैनल आज को दरगाह ते आहे सब्सक्राइब करे छॾींदा हुतां ताईं तमामु घणी मालूमात हासिल थी सघंदी काज़ी छतन ॾाढो काज़ी छतन दल ये दरगाह साईं सरकार साईं शमसुल आरिफीन रात सरकार साईं हज़रत सरकार साईं उन दरगाह हिन ते वीडियो ठाहींदासीं इंशाअल्लाह ताला